नाज़रीन हवाले से रहा खबरचार न्यूज़ यहाँ आयशा हैदर मलेर जे कदीमी चोकड़ी कब्रस्तान लग आबाद कदीम सिंधी वसंदी दाऊद छोरो गोठ जे समय रहवासन दाऊद छोरो गोठ का नेशनल हाईवे ताईं एहतजाजी रैली कठी धरणो हयो। रैली जी अगवानी कबीर जानब्रोही, सैयद अलहरिनो शाह, सैयद हसन शाह, बाबू लाडो, अनवर सुमरो, उमर शोरो, अमीन मरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरो कंदड़नि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ ऐं पाणी नाहे छो भला करबला करबला गंदे पाणी जो निकाल न कराइण ऐं चूंडियल नुमाइंदनि जी बेहिसी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। उन मौक़े ते ॻोठाणनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान ठहण खां अॻु असां हिते आबाद आहियूं, पर 20 सालनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे। पाणी जी खोट सबबि ॾोराहनि इलाइक़नि मां पाणी आणण ते मजबूर आहियूं। सेवरेज जो गंदो पाणी रस्तनि ऐं घिटियुनि में बीहण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। केतिरई ॿार, औरतूं ऐं पीड़सन पेट ऐं चमड़ी जी बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। हुननि चयो त पीपी असांजे ॻोठ खे हथ वठी नज़रअंदाज करे रही आहे। हुननि चयो त केतिराई भेरा ज़िले काउंसिल कराची जे हेठि तोड़े सब ऑफिस में वञी लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हुन ते केर बि अमल करण लाइ तयार नाहे। ज़िले काउंसिल मलेर समेत कराची जे ॿहिराड़ियुनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। हुननि चिताओ ॾिनो त मकानी चूंडूं थियण वारियूं आहिनि। असांजा जेकॾहिं मसइला हल न कया विया त चूंडुनि जो बाइकॉट कंदासीं। हुननि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, मकानी इदारनि जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह खां मुतालबो कयो त असांजा जाइज़ मसइला हल करे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।